थे एहतजाज जो हक़ न आहे असांखे एहतजाज जो हक़ न आहे असांखे ऑफिसर हलंदी तकरीर में रोकनि था ऐं तो तव्हां प्रिया कुमारी आज़ाद करायो प्रिया कुमारी आज़ाद करायो धाड़ेल राज ख़त्म करो असांजा पुरमन एहतजाजन खे ख़राब कयो था असांखे पुरमन एहतजाज लो बस खामोश तो बस 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 असांखे एहतजाज जो हक़ नथा ॾियो बाबा ॾिसो एहतजाज जो हक़ त असांजे कारकुननि बाबा छॾियो छॾियो बस हाणे छॾियो 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 बस हाणे तव्हां साइड थियो अचो तव्हां हीअं थियो छॾियो बस छोकिरा न कयो न कयो न कयो छॾियो 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 छोकिरा छॾियो हाणे असांजे कारकुननि ते तशदुद था करो ये अखलाकी जवाब ना कारकुन पुरमन रहन असां मरकज़ जवान बीठल आहिनि असां ही तव्हां ॾिसो पिया भई साहब अलाए केरु आहे एसएचओ आहे डीएसपी आहे केरु आहे अकबर मरी साहब एहतजाज असांजो बुनियादी जमहूरी हक़ आहे तोखे तुंहिंजी हुकूमत खे एसपी खे हक़ न आहे न कि सिंध हुकूमत खे असांखे रोके सघनि असीं प्रिया कुमारी जी आज़ादी ऐं कणिक जा गॾनि चोर ख़तम नथा करे सघनि नाकानून ख़तम नथा करे सघनि असांजे कारकुननि खे धिका था ॾियो धक था हणो तव्हां असांजे कारकुननि सां विढ़ंदा नवाब शाह पुलिस ऐं मरी साहब असांजे कारकुननि खे तशदुद जो निशान बणायो आहे धिका ॾिना आहिनि ऐं हुनजी मज़मत थो कयां ही जॻह रवश आहे तव्हांजी जलियांवाला बाग